बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेराड़ में आऊँ या तव्हांजी मेज़बान तेरी मोहन। नाज़रीन, उम्मीद आहे त जिते बि हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो ऐं पंहिंजे घरनि ताईं महदूद हूंदो ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं ख़ासि तौर ते उन्हनि मुंहिंजी जेके पहिरीं भेणियूं आहिनि, जेके मुंहिंजा भाउ आहिनि, जेके हिन वक़्तु क्वारंटाइन जी सिचुएशन्स में उन्हनि जी कहिड़ी क्रिएटिविटीज़ आहिनि ऐं कहिड़ी एक्टिविटीज़ आहिनि हू पंहिंजे घर में स्पेंड पिया कनि। ऐं चाहींदमि त ज़रूरु असां सां फ़ोन कॉल जे ज़रिए असां सां शेयर करे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। ॾिसो, ही पेंडेमिक जेकी आहे सिचुएशन्स आहे, सॼी दुनिया जेकी आहे लॉकडाउन थी चुकी आहे। इट मीन्स का न का इन में सच्चाई आहे जेकी काफ़ी माण्हू हिन महिल ताईं बि जेके नॉन सीरियस जेके एक्ट्स करनि था, अजीब क़िस्म जा मीम्स ठाहे करे माण्हुनि खे गुमराह करनि था। ख़ुदा जेके इहे सभु न कयो, वाक़ई का शइ आहे तॾहिं त कॾहिं पहिरियों कोन थियो आहे त तॾहिं दुनिया जेकी ईअं सॼी लॉकडाउन थी वञे। ख़ासि तौर ते अहिड़े टेक्नोलॉजी वारे दौर ते जॾहिं फिंगर टिप्स ते असांजी सॼी शइ आहे, सॼी दुनिया आहे, असां वीडियो कॉल्स ते ॻाल्हाए सघूं था। पहिरियों त अहिड़ो कॉन्सेप्ट ई कोन हो, लेकिन हिन सेंचुरी में जॾहिं अहिड़ी वबा पखड़ंदड़ वबा फैलिजे थी, इट मीन्स इहा सभु शइ हक़ीक़त आहे। ऐं जेके बि असांखे हुकूमत ॿुधाया विया आहिनि, प्रिकॉशन्स ॿुधाया विया आहिनि, या असांजे सहूलियत जे लाइ जेके बि हुकम जेके इक़दामात खणे पई त असांखे उन्हनि सां साथ ॾियणु घुरिजे, न की उन्हनि जे जेको आहे अपोज़िट वञणु घुरिजे। उनजे बावजूद बि काफ़ी अहिड़ा ग़ैर ज़रूरी अफ़राद जंहिंखे कमकार कोन्हे, पोइ बि असांखे रोडनि रस्तनि ते पहिरियों जेको 8 खां 8 ताईं टाइम हुयो शॉप्स जो, उन्हनि जे पोइ बि जेके अफ़राद जेके ॿाहिरि निकिरनि पिया फज़ूल में, उन्हनि जी वजह खां 8 खां 5 ताईं टाइम थी वियो। ॿुधारा ईअं न कयो त तव्हांजी इन घर में न वेहण वारी सिचुएशन ते जेको कर्फ्यू न लॻी वञे। हींअर कुझु सामान असांखे मिले थो त बाद में असांखे इहे ई न मिले, पर इहे पंहिंजे घरनि ताईं महदूद हूंदो। पंहिंजो ख़्यालु नथा कयो त इट मीन्स तव्हांजे घर में जेकी तव्हांजी फैमिली आहे उन्हनि जो ख़्यालु कयो। ऐं जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। अॼु उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो इहो क्वारंटाइन वारो जेको डेज़ आहिनि उहे कीअं था गुज़रनि। असांजा अॼु पंहिंजा पहिरियां महिमान आहिनि रफ़ीक ईसानी साहिबु। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। तव्हां माशाल्लाह जेको बिताई आउट काउंसिल जा सदर बि आहियो, सीनियर आर्टिस्ट बि आहियो। तव्हांजी त माना घणी एक्टिविटीज़ जेकी कोरोना खां अॻु में हूंदियूं, त हींअर जेकी सिचुएशन हूंदी उहो तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं त क्वारंटाइन में तव्हांजी सिचुएशन्स कहिड़ा। ऐं तव्हां सां गॾोगॾु असांजा जेके आहिनि मेहरान टीवी जा हिसा बि आहिनि ऐं पब्लिक चॉइस जा जेके बहितरीनु जेके होस्ट आहिनि, जेको ऐं इहे ॾींहं जेके उन्हनि जी होस्टिंग कीअं रही, छा उन्हनि जी पियूं रहियूं, उहो बि उन्हनि खां पुछंदा छा सोचे करे उहो घरां निकिरनि पिया। अचो त नाज़रीन, तव्हांजो उन्हनि सां बि तारीफ़ करायो। मुश्ताक भट्टी साहिबु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? गुड बिल्कुलु मॉर्निंग। ठीकु ठाक, गुड अलाह जी मॉर्निंग, तव्हां गुड मॉर्निंग। शाबाद रखंदो। अॼु थोरो डिस्कस इन ते ई कंदासीं त क्वारंटाइन में ॾींहं असांजा कीअं गुज़रणु घुरिजनि, या असां कीअं अहिड़ी कैफ़ियत में हलूं पिया। पहिरियों सर को स्टार्ट कंदमि। जी सर, तव्हां ॿुधाईंदो, तव्हांजी एतिरी मसरूफ़ियत यकीननि पहिरियों हूंदियूं, हाणे कीअं आहिनि? सभ खां पहिरीं त मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त अॼु आउं 15 ॾींहंनि खां पोइ निकिरी घर खां निकिता आहियो? घर खां निकिरी मेहरान टीवी ते आयो आहियां। इहो आउं सम्झां थो त वॾो इनकलाब आहे। ऐं मुंहिंजे ज़िंदगी में ही फस्ट टाइम आहे जो न सिर्फ़ु पाकिस्तान पर सॼी दुनिया लॉकडाउन थींदे मूं ॾिठो आहे। ऐं न सिर्फ़ु ॾिठो आहे पर उन जो मुतासिरीन बि आहियां, यानी के घर में वेठो आहियां। 15-20 ॾींहं थी विया आहिनि। ऐं हिन क़िस्म जूं आफ़तूं सिर्फ़ु हिन दफ़े कोन आयूं आहिनि दुनिया में, सदियुनि खां वठी दुनिया में इहे वबाऊं ईंदियूं रहियूं आहिनि, जंहिंजे करे लखे माण्हू मरंदा रहिया आहिनि। पर छाकाणि त हिक ई टाइम ते हिन वक़्तु सॼी दुनिया मुतासिर थी आहे न, हिक ई टाइम ते, यानी चाइना खां वेंदे, स्पेन खां वेंदे, ईरान खां वेंदे, अमेरिका खां वेंदे, दुनिया जो हर मुल्क, यानी तक़रीबन 200 मुल्क जॾहिं मुतासिर थिया आहिनि। अहिड़ी तरह पाकिस्तान उन लेवल ते मुतासिर कोन थियो आहे, शुक्र अलाह साईं जो। उन जो बि हिकिड़ो रीज़न आहे, ज़रूरु शेयर करणु हा, चाहींदुमि। त हाणे जॾहिं असांजो मुल्क उन में बि इहे केस आहिनि, त जॾहिं हुकूमतूं जेके फ़ैसिला कंदियूं न आवाम जे फ़ाइदे वठणा हूंदा आहिनि। हाणे हुकूमत लॉकडाउन कयो, हाणे जेकॾहिं असां हिन मुल्क जा शहरी जेकॾहिं उन सां सहकार न कंदासीं, अच्छा फ़ाइदो बि असांजो फ़ाइदो आहे न, त असां पंहिंजे घर में वेही रहूं। ईअं त न आहे त असां निकिरी वञी अस्पताल में वेही रहूं, असां पंहिंजे घर में वेही रहूं। इहो ई इलाज बि, इहो ई एहतियात बि, इहो ई असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे।
यानी कि ज़िंदगी बचाइण जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त अहिड़ी सूरताल मां असीं गुज़रूं पिया त मूंखे लॻे थो त जेकॾहिं असां आम ॾींहंनि में इलाही सारियूं सरगर्मियूं कंदा हुआसीं उहा ज़िंदगी ॿी हुई हीअ ज़िंदगी थोरी डिफरेंट वो कीअं फ़र्क़ु लॻो त छा पियो लॻे ही डिफरेंट जेकी लाइफ हिकदमि सां यकीनन जॾहिं सॼी दुनिया मुतासिर थी आहे त मुंहिंजी कहिड़ी हैसियत ठीकु आहे पर एतिरो ज़रूरु थियो आहे त हे 15 ॾींहं घर में विहण मूं उहे विञाया कोन्हे ज़बरदस्त कहिड़ी एक्टिविटी अल्हम्दुलिल्लाह इन में वाक़ुफ़ कयां थो असांजे उन प्लाज़ा में कॉरिडोर में हिकिड़ो सुठो एरिया आहे जिते आउं 45 मिंट डेली वाक़ुफ़ कयां थो ज़बरदस्त ऐं आउं मुख़्तलिफ़ राइटर्स जा ड्रामा पढ़ां पियो ज़बरदस्त मूं हिकु ॿ नावल पढ़ियो आहे तमामु मशहूरु नावल ज़बरदस्त माना काफ़ी बहरहाल, राइटर्स है सही आगा सलीम जा ड्रामा उहे मूं पढ़िया आहिनि दादा गोबंद माली जो हिकिड़ो ड्रामो मूं पढ़ियो पिए ऐं इन तरीक़े सां ड्रामा पढ़णु उन सां गॾु नावल पढ़णु उन सां गॾु सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ आर्टिस्ट उन्हनि खे यादि करणु उन्हनि खे का बेटा ॾियणु ज़बरदस्त उन्हनि जो ज़िक्र करणु कंहिंजी बर्थडे आहे उनखे Wish शेयर विश करणु पर उहा आम विश न हैप्पी बर्थडे न हुनजो प्रोफाइल हुनजो कमु पर उहो ख़ासि तौर आर्टिस्ट शाइर अदीब ॾात दणी सुठी ॻाल्हि। यानी उन हवाले सां हिकिड़ी मसरूफ़ियत आहे सो उन में मूंखे घणी बोरियत कोन थी आहे सची ॻाल्हि आहे त आउं पाण खे सही उन में इंगेज रखियो वेठो आहियां मसरूफ़ रखियो वेठो आहियां ऐं मूंखे कंहिं बि तरह सां इहो न आहे त को टेंशन में वञिजे ऐं हरू भरू Yeah, फ्रस्ट्रेशन जो depression शिकार डिप्रेशन ऐं परेशानी अलाए छा थींदो न थींदो उहो जेको अल्लाह चाहींदो सही। इहो असांजो ईमान हुजणु खपे ऐं सही। असांजो यकीन यकीन। आहे त पोइ सुकून बि आहे पोइ सुको ऐं मुश्ताक भट्टी साहिब एकदमि गौर सां तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधनि पिया हाणे जेको हिननि जी छा एक्टिविटीज़ आहिनि बिल्कुलु असांजी साॻी रूटीन त वॾी चेंज थी वई आहे हाली त कॾहिं ज़िंदगीअ में इहो कोन थियो त को एतिरा ॾींहं पंहिंजे घरनि में वेठा हूंदासीं त नंढपण खां वठी इहो ॿुधोसीं त मां घर में न आहे वेहणो महिनत करणी आहे अॻिते वधिणो आहे हाणे उन बिल्कुलु उबतड़ थी वियो कमु सही हा हाणे इहो आहे त किथे बि आहियूं त अम्मा फ़ोन करे अबा घर में वेठा आहियो न हा हा घर में वेठा आहियूं ॿाहिरि न निकिरजो ॿाहिरि पहुचंदासीं हा सही आहे इहो आहे त ॿारनि सां टाइम जेको आहे उहो सुठो गुज़री वियो आहे हलियो अंदाज़ो पहिरियों न हो हीअ ईअं खणी चइजे त हिकिड़ो वर्ड ईसानी साहिबु पाण ॻाल्हाईंदा आहियूं त मुराक़बो हीअ असांजी सॼी दुनिया लाइ हिकिड़ो मुराक़बो थी वियो आहे हलियो पर हिकिड़ी जॻह ते वेहण सां तव्हां असांजी सोच में इलाही चेंज अची वियो माना महीनो 2 महीना पहिरियों जेका तव्हां असां सोचूं पिया त हीअ बिल्डिंग्स ही जेके तव्हां असां कम था कयूं या जेके असांजा जेके ख़्यालात हुआ या कीअं इहे माना कंहिं क़िस्म जी का अहिड़ी का अहमियत कोन था रखनि हक़ीक़त आहे इंसान खे हाणे ख़बर थी ख़बर पए पए थी त न तव्हां असां आहियूं छा असां ऐं पंहिंजो बिल्कुलु पाण ज़ीरो खे- आहियूं, सही। हिकिड़ो इंसानु पंहिंजो पाण खे अलाए तमामु घणो कुझु सम्झे थो त मां तमामु घणो ज़बरदस्त हिकिड़ो आर्टिस्ट आहियां मां हिकिड़ो तमामु सुठो साइंटिस्ट आहियां या मां हिकिड़ो सुठो ॾाहो पंहिंजी जॻह ते पर हुन सां गॾु गॾु हिकिड़े अहिड़े वायरस जेको नज़र बि कोन थो अचे हुन सां डिस्टर्ब करे छॾियो सॼी दुनिया काइनात खे छा थियणो आहे का ख़बर न आहे ऐं केतिरो टाइम हलणो आहे इहा बि का ख़बर न आहे ऐं पहिरियां जेका असांजो जेको चीफ मिनिस्टर साहिबु साईं मुराद अली शाह साहिबु उन जा जेके एफर्ट्स हुआ उहे बि माना तमामु घणा साराईंदड़ हुआ जेके स्टेप जेका हुन स्टार्टिंग जेका हुननि पंहिंजी जॻह ते खई उहे माना अॼु ताईं तक़रीबन कंप्लीट पिया थियनि हाणे वरी हिनखे कंटिन्यू कनि पिया त हाणे ईअं पियो फील थिए त घर में जॾहिं वेठा आहियूं त रखी ईअं थो फील थिए त कंहिं ट्रेन जे कंहिं बोगी कंहिं दॿे में वेठा हुजूं ऐं हाणे इहो डे बाय डे हले पई ट्रेन ख़बर कहिड़े नाहे डे किथे ते थी पहुता आहियूं पंहिंजी सीट तां उथी वॉशरूम था वञूं वॉशरूम मां पंहिंजो निकिरी पंहिंजी सीट ते था पया खिड़की खां नज़ारा था ॾिसूं ईअं आहे न सही। पोइ पंहिंजी ज़िंदगी थी आहे ईअं बाक़ी आहे त शाम जे टाइम ते वॉक लाज़मी आहे वॉक ज़िंदगी आहे सो पंहिंजो एक्सरसाइज़ वग़ैरह खाधे पीते ॾे थोरो एहतियात केतिरी कयो था प्रिकॉशन्स जेके बि आहिनि ॿाहिरि वेंदे वक़्तु एहतियात बेसिकली असांजो मेडिकल सां मुंहिंजो तालुक़ु आहे कम्यूनिटी मेडिसिन डिपार्टमेंट या कस्टमर मेडिकल सां त असांजो बेसिकली आहे ई कमु असां पहिरियां खां वठी ॿुधाईंदासीं त उहा पंहिंजा हथ साफ़ु कयो सही ऐं हथ जेके आहिनि असां जेको अॻु में चवंदा हुआसीं हाणे असां ॾिसूं पिया था त हर माण्हू जेको आहे उहो कोशिशि करे पियो त न यार पंहिंजा हथ साफ़ु करणा आहिनि डिस्टेंस रखिणो आहे
ऐं मास्क यूज़ करिणो आहे ऐं केतिरो स्पेस आहे जेको पाण परे थी करे विहूं था त उहो उन्हनि सभिनी शयुनि को हलनि था एक्स्ट्रा जेको माण्हू मास्क यूज़ करे थो या हैंड ग्लोव्स वग़ैरह या जेके बि प्रॉब्लम्स आहिनि उन में ॾिठो आहे त डिप्रेशन माण्हुनि खे तमामु घणो वधे थो हूअं ई असां एंज़ाइटी डिप्रेशन ऐं शिज़ोफ्रेनिया ॿियूं टियूं घणनि प्रॉब्लम्स असां हर भुर पिया हथ धोईंदासीं कीअं त हिन दफ़े ॾिठो आहे त कमु घणो थी वियो आहे जंहिंमें मिस्टर ट्रम्प बि चयो त जेको आहे असांजो इलाइक़े में ख़ुदकुशियूं जेके आहिनि वधि में वधि इन जे करे बि थींदियूं इहो त असां में अॻु में ई हुयूं पर हिन जे करे जेका शइ ॾिसण में नथी अचे उन करे वधीक प्रॉब्लम थियो आहे ऐं उनजे करे एहतियात बि थिए पियो इहे सभु शयूं थियनि पियूं जी रफ़ीक साहिब ॻाल्हि कई त असांजे मुल्क में इहे जेके केसिस अटैक जेके कोरोना जा उन डेथ रेशो बिल्कुलु घटि आहे बनस्बत ॿाहिरि मुल्क में उन जो हिकिड़ो रीज़न इहो आहे त इम्यूनी सिस्टम असांजो माशाल्लाह इम्यूनी सिस्टम सां मसालेदार अदरक जो असांजो इस्तेमालु आहे कलौंजी जो असांजो इस्तेमालु आहे खाधे पीते में असां एॾा हाइजेनिक जेके खाधा जेके यूज़ था कयूं इन में असांजो वधीक किरदारु आहे जंहिंजी वजह खां असां हिन महिल ताईं असांखे एतिरो डेथ रेशो अलाह न करे कॾहिं थिए त इहो शइ घणी पॉइंट उन में अचनि था पाकिस्तान अची थो वञे नेपाल अची थो वञे बांग्लादेश अची थो वञे इंडिया अची थो वञे हीउ जेको खितो आहे ऐं ख़ासि करे नेचर बि साॻी आहे माण्हुनि जी न ऐं प्लस में इन्वायरमेंट जेको आहे तमामु घणो असरु आहे फ़र्क़ु थो पए ऐं उहो बि चवंदा आहिनि त नीम गरम पाणी या इहा शइ जेको आहे सो माना शिफ़ा आहे ऐं तव्हां असां पहिरियां खां वठी नंढपण खां ॿुधोसीं त भई गलो ख़राबु आहे त भई गरम पाणी सां गराड़ा कयो ऐं जेतिरो थी सघे त भई को प्रॉब्लम आहे त तव्हां गरम पाणी पियो थधो पाणी न पियो त इहा ऑटोमेटिकली या उनखां अलावा ऑपरेशन थिएटर में बि वेंदा आहियूं या कीअं त इहे जेके बि इक्विपमेंट इंस्ट्रूमेंट्स आहिनि त उन्हनि खे कंहिं डिस्लाइज़ कबो आहे त तीअं इन टेम्परेचर ते कबो आहे त जीअं उहे वायरस जेके आहिनि उहे माइनस थियनि किल थियनि त ऑटोमेटिकली अंदाज़ो इहो आहे त इनशा ताला जीअं गर्मी वधंदी इन्हनि ई इलाइक़नि में जेके मां तव्हांखे ॿुधाया त उन्हनि जे करे बि घटि जेको आहे सो असां वटि प्रॉब्लम थियो आहे अॻिते बि न थींदो मां सम्झां थो वधीक हाणे जा रिसर्च हलनि थियूं रिसर्च न हलनि पियूं बसि वधीक जेके एहतियात असांजी पंहिंजी अगरि इम्यूनी सिस्टम असांजो स्ट्रॉन्ग हुजनि असां पंहिंजो खाधो पीतो प्रोटीन वग़ैरह इहे असां ज़बरदस्त कंदासीं त इनशाला जेको आहे फास्ट फूड खां जंक फूड खां हूअं ई असां मना कंदासीं पर हींअर त बिल्कुलु बंदि आहे ऐं जेके माण्हू फैटी लिवर आहिनि या जेके माण्हू आहिनि उहे हींअर रिलैक्स थी विया हूंदा इलाही पंहिंजे घर जा खाधा प्योर खाधा सुबुह सुबुह सां नाश्तो एॾो ज़बरदस्त क़िस्म जो पराठो यकीनन हाणे इहो सभु कुझु केरु पियो करे फ्रूट केरु पियो खाए सब्जियूं केरु पियो खाए खीर केरु पियो पीए जेको ख़ुशहाल आहे जेको साहिब हैसियत आहे उन में त इहा हिमत बि आहे ऐं क़ुवत मुदाफ़त बि आहे ठीकु आहे जंहिंजे करे असीं चऊं था त बचाव थी वियो काफ़ी मतिलबु पर उन सां गॾु जेका असांजी वॾी आबादी आहे वॾी जेका अक्सीरत आहे जंहिंखे खाइण लाइ राशन बि कोन्हे अन्न बि कोन्हे अटो बि कोन्हे ठीकु आहे हाणे उन में कहिड़ी क़ुवत मुदाफ़त ईंदी मां ब्रेक वठां रफ़ीक सैनी साहिब पोइ तो ही कंटिन्यू कयूं था तव्हांजी इन ॻाल्हि खे नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा अॼुकल्ह घणो कुझु ॿुधण में अचे पियो जंहिंसां अगरि असां हाल वाल कयूं था फ़ोन कॉल्स ते ईअं हाणे तव्हांजी छा सिचुएशन आहे छा पिया कयो घर में त अक्सर ॿुधण में अचे त असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ूं पिया त माना हिकिड़ो पेरेंट्स जो किरदारु हिकिड़ो टीचर जहिड़ो थी पियो आहे माना पेरेंट्स जेके आहिनि टीचर थी विया आहिनि त पंहिंजे ॿारनि खे घणो त हाणे ॿारनि जी छा फीलिंग्स आहिनि त बाबा असांजे बाबा साईं सां वेही करे हीअ क्वेश्चनिंग्स पुछे थो हीअ सुवाल पुछे थो वरी पेरेंट्स खे केतिरी मोड़ ख़बर पए त मुंहिंजो ॿारु केतिरे पढ़ी पियो जी तव्हां सां कॾहिं ईअं थियो या तव्हां ॿुधियो कॾहिं जी ॿार जेके आहिनि पढ़ाई में कुझु घणो ईअं पेरेंट्स जी घणी लठ पइजी वई आहे उन्हनि जे मथां घरु वेठे मुंहिंजे ख्याल में हाणे त का बि लठ कोन्हे असीं कंहिंखां पुछूं कोन था त पढ़ी छो नथो पढ़े न पढ़े रुॻो पंहिंजे मुंहुं वेठो हुजे ॿाहिरि न निकिरे बसि असांजी त हाणे इहा ई कोशिशि आहे त जीअं असां घर में वेठा आहियूं तीअं असांजा ॿार न निकिरनि न जेकॾहिं असां हुननि खां वेही पुछंदासीं तव्हां छा पढ़ियो हीअ ॿुधायो किताब खोलियो
न उन्हनि जे मर्ज़ी ते छॾियो त केॾी महिल वीडियो वेठा खेॾनि, सही केॾी महिल जेको सो मोबाइल ते, केॾी महिल टीवी ते, केॾी महिल हुननि जी दिलि चवे त पढ़नि को बुक्स त ठीकु आहे, न त असांजे तरफ़ां को प्रेशर न आहे। अच्छा माना वालिद जे घर हूंदे माना काफ़ी माहौल में चेंजिंग अची वेंदी आहे, माना असां पाण बि माना सफ़ा ईअं सीरियस संजीदा थी वेंदा आहियूं। तव्हांखे छा थो फील थिए इन सिचुएशन में? यकीन घर जो जेकॾहिं वॾो मौजूदु आहे त हर वक़्तु मौजूदु आहे, हर वक़्तु मौजूदु आहे, न त थोरी देरि उहो त केॾी महिल या शाम जो ड्यूटी खां पोइ ईंदो या राति जो ईंदो। हाणे हर वक़्तु 24 कलाक जेकॾहिं पेरेंट्स वेठा आहिनि त यकीननि, पर हाणे मुंहिंजे ख़्याल में उहो फ़र्क़ु न रहियो आहे। अच्छा घणा ॾींहं थी विया आहिनि छा? 20 ॾींहं थी विया आहिनि न, हाणे दोस्ताना माहौल आहे। हाणे बसि जेकॾहिं ज़ाल मुड़ुसनि त उहे बि हिक ॿिए खे बर्दाश्त करे न, औलाद ॿारड़ा ॿिया टिया, ऐं घर में इज़त लॻी पई आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां छा चवंदव ॿारनि जे लिहाज़ सां? ॿारनि जे हिसाब सां पूरी दुनिया में जेको बि हिन वक़्तु पोज़ीशन हले पई थी न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान वांदो रहंदो, डिस्टर्ब कंदो। इन जे लाइ बहितर इहो आहे त कंहिं न कंहिं एक्टिविटी में या कंहिं न कंहिं अहिड़ी कंहिं पोज़ीशन में माण्हू हुजे, माण्हू वांदो न वेहे त बहितर आहे। जीअं ईसाणी साहिबु चयो त मूं तमामु घणा ड्रामा पढ़िया या मुख़्तलिफ़ शयूं कयूं आहिनि। सोशल मीडिया खे पाण ॾिसूं था त तक़रीबन डिप्रेशन जो वॾे में वॾो जेको अंग उहो सोशल मीडिया जे करे थियो आहे। पोइ उन में तव्हांजा व्हाट्सअप ग्रुप हुजनि या प्लस में फेसबुक हुजनि या ट्विटर हुजनि XYZ, त इन जे करे पंहिंजे ॿारनि खे या पाण खे बि कंहिं न कंहिं एक्टिविटी में कंहिं न कंहिं उन में कजे थो। हा, बाक़ी गेम्स जेके आहिनि जेके घर में हलनि पियूं, ॿारनि वटि मोबाइलूं हथ में आहिनि, त उहो उन में तमामु घणा मशहूरु। मूंखे त लॻे थो त कॾहिं कॾहिं मां पंहिंजे ॿारनि खे चवंदो आहियां किथे हे ज़हनी मरीज़ न थी वञनि, माना कंटिन्यूसली उहा गेम जेका हाणे पई हूंदी ॿार ते को लॻा पिया कंटिन्यूस थिए पियो न, जंहिं ते इन गेम ते मुख़्तलिफ़ टारगेट्स हुआ। उन नालो अलाए छा अथसि गेम जो, पाण असां तव्हां कॾहिं खेॾी आहे गेम? न खेॾी आहे, इहो खेॾंदासीं कोन, जे खेॾंदासीं त पोइ मॉर्निंग शो में वेंदा, पब्लिक चॉइस वेंदा। हिकिड़ी कॉल वठी वठे, हिकिड़ी कॉल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दी। हेलो अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम सलाम दी, ठीकु आहियो? हेलो, शायद आवाज़ जी डिस्टर्बेंस, आवाज़ कोन पियो अचे। हेलो जी हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम दी, केरा? ठीक, तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। मामा ज़ैन चरण गोर सूमर चरण कानो ॻाल्हायां। तव्हांखे भली कर कीअं आहियो? ठीकु आहियो? कीअं पियो गुज़रे सुबुह? जी एॾी पहिरीं मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। नाश्तो वाश्तो कयो आहे? जी जी एॾी मूंखे तव्हांजो प्रोग्राम एॾो वणंदो आहे, मां चवंदा आहिनि बसि अचां तव्हांजे प्रोग्राम में। ओहो, ज़रूरु ज़रूरु, हलिया अचो हलिया अचो। जी जी हाणे तव्हांखे ज़रूरु घुराईंदासीं। छा था ॿुधायो हींअर? तव्हां रोज़ कुझु न कुझु असांजे प्रोग्राम में शामिल थी करे नात ॿुधाईंदा आहियो, कॾहिं को गानो ॿुधाईंदो। अॼु मुंहिंजे ख़्याल में को सुठो गानो ॿुधायो असांखे। नात न? जी जी ॿुधायां नात? जी जी जी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह। सबको सुखियो बसे तो सरदार जे करे, सबको सुखियो बसे तो सरदार जी करे, नाराज़ रब नथी दो पंज यार जे करे, नाराज़ रब नथी दो पंज यार जे करे। सुभान अल्लाह। थैंक यू वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा, उमेद आहे त ईअं ई तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा आहिनि। जी, तव्हां ॻाल्हि पई हले ॿारनि जी रूटीन से। अच्छा, अक्सर कुझु अहिड़ियूं शयूं माना जीअं असांखे ख़बर कोन पवंदी त जेके आहिनि घर में ई माहौल ई ॿारनि जी अहिड़ी कहिड़ी नेचर आहे, कोई ॿार असांजो अहिड़ो वाइल्ड आहे, कोई पेरेंट्स जे हूंदे पोइ पेरेंट्स जॾहिं ख़बर थी पए उनखे पोइ कीअं थो रिएक्ट करे, ॿार खे पोइ कीअं
पेरेंट्स आहिनि जेके 24 आवर्स पंहिंजी लाइफ में बिज़ी आहिनि Busy पर आहिनि। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे पेरेंट्स जॾहिं बि घर में आहिनि त उन्हनि खे नज़र में रखनि था फोकस आहे हाणे हीउ उन्हनि जे लाइ इशू हूंदो जिन जिन वीचारा जेके घणो टाइम घर खां ॿाहिरि हूंदा या महीननि जा महीना पंहिंजे घरनि खां ॿाहिरि हूंदा जॾहिं वापसि आया आहिनि त पोइ ख़बर पई हूंदी ऐं ईसाणी साहिबु असां टीवी प्रोग्राम आहे या ऑफिस खां मोटिणो आहे यूनिवर्सिटी खां मोटिणो आहे वापसि जेका पंहिंजे घर में हूंदासीं सही ख़बर आहे त भई कहिड़ा होमवर्क छा पियो थिए या कहिड़ी यूनिवर्सिटी कॉलेज में या स्कूल में कहिड़ो कहिड़ो इशू आहे छा प्रॉब्लम आहे सही त असांजे लाइ एतिरो प्रॉब्लम नथो थिए बनस्बत जेके ॿाहिरियां जेके तमामु घणा मुख़्तलिफ़ फैक्ट्रीज़ में कमु कनि था या ॿियूं के डिपार्टमेंट्स में कमु कनि था उनजे लाइ इशू थिए थो बाक़ी ईअं आहे त इहो ॿारनि जे लाइ मां सम्झां थो त तमामु घणो हिकिड़ो वॾो डिप्रेशन आहे डॉक्टर जमील जुणेजो साहिबु साइकेट्रिस्ट आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ी असाइनमेंट हुई त मां हींअर ई हिननि कोरोना वारे डेज़ में मां हुन सां घर में वेही करे हुतां इंटरव्यू कंडक्ट कयो त भई कोरोना सां असांजी लाइफ ते केतिरा असर था पवनि असांजी डिप्रेशन टेंशन ते त डॉक्टर साहिब जो चवणो त भई हीउ जेको आहे ॿारनि ते तमामु घणो हिकिड़ो नेगेटिव असरु पवंदो जेको तव्हांखे चवंदा त न पर उनजो एक्शन जेको आहे पोइ चिड़ में काश उछलाईंदो या ख़ामोश किथे वेहंदो या किथे न किथे त इहे जेके नवां कचा दिमाग़ आहिनि इहे इन्हनि सां कहिड़ो इहे जेके डेवलप थींदा आहिनि या ग्रोथ थींदी इन्हनि जी त हीअ हिन जी शख़्सियत में केॾो नेगेटिव फ़र्क़ु पवंदो इहो थिए थो हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे ॿारनि खे एंगेज बि करिणो आहे न्यूज़ त तक़रीबन हलायूं था त न्यूज़ ॿुधण में बि अचनि थियूं त इन सभिनी शयुनि खे मैनेज करिणो आहे पेरेंट्स जो वॾो हिकिड़ो जेको किरदारु थो रहे ख़ासि करे घर में रही करे त न्यूज़ बि अचनि थियूं अच्छा जेॾी महिल ॾिसो त तव्हांखे वाइट कलर में डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजो कमु कंदे नज़र ईंदा ऐं उहा अजीब क़िस्म जी जेका ड्रेस आहे छा उहा उन ॿार ते या आम माण्हू ते केतिरो असरु थी छॾे जेॾी महिल तव्हां असां न्यूज़ खोलूं था त असां वटि तक़रीबन या इटली में डॉक्टर्स बीठा आहिनि या अमेरिका में बीठा आहिनि या पाकिस्तान में बीठा आहिनि जेका फुल ड्रेस जेका उहो पायूं बीठा आहिनि या पेशेंट सां गॾु बीठा आहिनि माण्हुनि जी डेथ रेशो डेली जे हिसाब सां हर अधु कलाक में ब्रेकिंग न्यूज़ थी अचे हेतिरी डेथ थी आहे हेतिरा पेशेंट्स क्वारंटाइन थिया आहिनि एतिरा इहो केॾो हिकिड़ो नेगेटिव कॾहिं ज़िंदगी में न थियो पर हाणे थिए पियो उन्हनि सभिनी शयुनि खे असांखे वरी वापसि वठिणो आहे पाणे वापसि पंहिंजे रूटीन में कीअं आणणो आहे त उन नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ लाज़मी आहिनि सही ऐं पंहिंजे फेस ते मुस्कुराहट रखणी आहे हर वक्त खिलणो वाकई अच्छा ही जेके तव्हांजी ॻाल्हि कई टीवी जी न्यूज़ वग़ैरह जी तव्हां छा लॻे थो कंटिन्यूसली इन ते बि काफ़ी माण्हुनि आर्टिकल्स ऐं काफ़ी माण्हुनि इहे ॻाल्हियूं लिखियूं त बाबा कंटिन्यूसली इहे न्यूज़ वग़ैरह घर में न ॿुधो न हलायो तव्हां छा था चओ न हलणु खपनि हर वक़्तु रुॻो हर चैनल ब्रेकिंग न्यूज़ करे हलाए थो सही हिते हिनजी पॉज़िटिव अची वई सही ही पॉज़िटिव अची वई रिज़ल्ट हीअ पॉज़िटिव छॾियो न अच्छा वरी ॿारनि जो ईअं थींदो आहे त हाणे रिमोट साईं बाबा जे हथ में आहे हाणे वठूं कीअं उन्हनि खां या ॿार वरी इहे वेंदा आहिनि वरी अम्मी ॾे वेंदा आहिनि त मम्मी बाबा रिमोट वठी ॾे त असां ईअं ॾिसूं त पर इहे कहिड़ी सिचुएशन भला वाल ॾियनि नथा टाइम त ॿारनि खे त भले टीवी न हिन वक़्तु वालदेन सुकून में वेठा आहिनि ॿारनि खे छॾे ॾियो जीअं वणे रिमोट उन्हनि जे हवाले हुजे उन्हनि जो मूड थिए उहो ड्रामो ॾिसनि या पर अॼुकल्ह ॿार ख़ुदि बि न्यूज़ वेठा ॾिसनि इहे जेके ब्रेकिंग न्यूज़ हलनि थियूं न इहे शॉकिंग आहिनि ईअं परेशान हैदराबाद में यकीनन जो असर थिए थो किसान साहब हे जेको कुझु थियो न हा तव्हां असां आर्टिस्ट ते वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे आया तव्हां असां हिन वक़्तु जेके वेठा आहियूं ॻाल्हि त कयूं पिया कोरोना ते पर उनखे कहिड़े मूड सां वठी करे पिया हलूं ऐं बाक़ी जेके जेके शयूं असां तव्हां ॾिठियूं न ऑब्ज़र्व कयूं आहिनि जेको एज़ ए मीडिया पर्सन ऑब्ज़र्व करे थो आम माण्हू जी ऑब्ज़र्वेशन आहे चेंज हूंदी आहे तव्हां असां पाण जेका सोच हूंदी आहे असांजी असां हिनखे जे साम्हूं असांजे कैमरा पई आहे आम माण्हुनि खे कैमरा ईंदी नज़र पर कैमरा सां गॾोगॾु हिन में जो बैक साइड ते केरु ऑपरेट करे थो कहिड़े अंदाज़ सां वेठो आहे हू छा सोचींदो हूंदो असांजी पंहिंजी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे न हीअ जेके ॾींहं असां ऑब्ज़र्व कयो आहे इहो असांजी मुआशिरे ते अॻिते हली इन्हनि ट्रामा मां डिप्रेशन मां टेंशन मां पंहिंजी यूथ खे कढणो आहे पंहिंजी सभिनी शयुनि खे आम माण्हुनि खे कढणो आहे वॾनि पोड़नि पकनि खे कढणो आहे कीअं करिणो आहे असांखे कहिड़ा ड्रामा हुजनि कहिड़ी म्यूज़िक हुजे छा हुजे राति जे टाइम ते पब्लिक चॉइस उन ॾींहुं मूं शो पे कयो त कॉलर्स आया हुन चयो त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त सॼो ॾींहुं असां अजीब क़िस्म जूं न्यूज़ ॿुधियूं ऐं हिन वक़्तु तालिब मौला साहिब जी शाइरी पिया था ॿुधूं ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं पिया था माना मॉर्निंग शो खोलियो त माना तेरियूं वेठियूं आहिनि ईसाई साहिब मुश्ताक वठी वेठा आहिनि कोरोना ते पिया था ॻाल्हाइनि ओ अलाए छा थींदो ऐं पब्लिक चॉइस में माना इहे शयूं हुजनि त माना
माना पॉजिटिव हिकिड़ा व्यूज़ बि ॾेखारिया वञनि अॻे जीअं असां ॿुधायो त असां हर शइ को अलाह पंहिंजे अमान में रखे त असां वटि हर शइ जो हल आहे इन शइ जो बि ज़रूरु कुझु न कुझु थींदो जेके ख़ासि तौर हिन वक़्तु जेकी ॻाल्हि हले पई त माण्हू डिप्रेशन खां बचण लाइ उहे ई एक्टिविटी ज़रूरु करनि तव्हां अंदाज़ो करे सघो था तव्हां असुल रियल लाइफ में अची आयो तव्हां जूं मगरिब खां पोइ तव्हांजी गुड नाइट थी वञे हली ठीकु आहे ऐं उन खां अलावा तव्हांजो ओज़ोन लेयर जेको आहे उहो ॾाढो फ्रेश थी वियो आहे फ्रेश थी वियो वॉइस पोल्यूशन ख़तम थी वई आहे एयर पोल्यूशन ख़तम थी वियो चलो आहे इन ते ओज़ोन लेयर्स ते ऐं पोल्यूशन्स ते वधीक ॻाल्हाईंदासीं पर हिकिड़े नंढे ब्रेक खां जी पोइ हा। नाज़रीन हीउ वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो कार्य न मुंहिंजो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हाणे ॾिसो हीअ क्वारंटाइन जी सिचुएशन लॻे पई आहे लॉकडाउन लॻे पई 8 खां 5 ताईं जेके आहिनि असांखे जेको सामान वग़ैरह शॉप्स ते असां वठी सघूं था ऐं ख़ासि तौर ते घर में कुझु वरी अहिड़ा असांजा ॿाहिरि हूंदा आहिनि जीअं त न असां ॿाहिरि न वेंदासीं ॿाहिरि जेके पुलिस सख़्ती थी करे असांखे ॾंडा थी हणे कुझु वरी बिला वजह बि कंहिंखे वञण जो शौक़ु हूंदो आहे या वरी वीडियोस ठाहिण जो शौक़ु हूंदो आहे त असां ॾंडा करे क़िस्म जा हूंदा त इन सभिनि शइ खे तव्हां एतिरो लाइटली वठी करे या एतिरो मज़ाक वांगुरु ठाहे ॾिसो ॿिया बि जेके घर में मौजूदु आहिनि उहो बि चवंदा त वाक़ई पोइ असां छाजे करे घर में मौजूदु आहियूं या वरी जीअं ख़बर थी पए त बाबा हू फलाणो ॿार वेला हू ॿार वेला त पोइ असांजी छा फीलिंग्स आहिनि त अचो भला रफ़ीक साहिब खां पुछूं त रफ़ीक साहिब छा फीलिंग्स थींदियूं जॾहिं ख़बर पवंदी आहे त माण्हू ईअं ई ॿाहिरि घुमनि था हाणे बि तव्हां आया हूंदो त यकीननि तव्हां ॾिठा हूंदा काफ़ी सारा माण्हू ॿाहिरि रोडनि रस्तनि ते तव्हांजी फीलिंग्स छा ईंदी आहे कैफ़ियत छा हूंदी आहे हुन वक़्तु तव्हांजी बसि इहो फील ज़रूरु थींदो आहे त यार असांखे त 15-20 ॾींहं घर में वेठा आहियूं हे हज़रात जेके आहिनि से रोडनि ते घुमनि फिरनि पिया सही पर मुंहिंजे ख़्याल में इहा शऊर जी कमी आहे ॾिसो न जॾहिं फ़ाइदो बि असांजो पंहिंजो आहे घर में वेहण सां असांजो पंहिंजो फ़ाइदो पर अलाए छो माण्हू सम्झनि कोन था हिकिड़ी त उहा ख़ल्क़ आहे जेके प्रोफेशनल पेनूं जेके चइजे ठीकु आहे फ़क़ीर खे ख़राबु नथा चओ पर जेको पेनूं आहे न जेके को आहे हिकिड़ो दफ़ो का शइ मिले थी त उहो 10 माण्हुनि खां तलब करे थो घुरे थो वरी कुझु हल्कनि खां इहो ॿुधो आहे त उन्हनि खे जेको राशन वग़ैरह 8-8 10 दफ़ा मिलियो आहे त उहे वरी जमा करे वरी दुकाननि ते खणी था वञनि वरी दुकाननि वारा बि चंद अहिड़ा ज़मीर फ़रोश आहिनि जेके उन्हनि खां वरी उहो घटि पैसनि ते वठी वरी उहे सेल पिया कनि त मतिलबु अहिड़ी सिचुएशन में जेके प्रोफेशनल पेनूं आहिनि अक्सरियत वरी रोडनि रस्तनि ते उन्हनि जी नज़र अचे थी ॿियो वरी उहो तबिको आहे जेको वाक़ई ज़रूरतमंद आहे मिसकीन आहे जंहिंजा बचा बुख ते आहिनि उञ ते आहिनि उन्हनि वटि खुराक कोन्हे राशन कोन्हे उहो वरी उन तलाश में निकितो आहे सही यानी हेतिरा ॾींहं थी विया आहिनि ऐं की थोरा ॾींहं त कोन्हे रोज़ ॾियारी वारा माण्हू त परेशान आहिनि न ॿियो वरी तबिको उहो आहे यानी जेके ज़रूरतमंद आहिनि हाणे ज़रूरतमंद पेनूं प्रोफेशनल पेनूं ऐं टियों तबिको उहो आहे जेको वरी घरां निकिरे थो खाद खुराक जो सामान वठण लाइ अच्छा उन्हनि जी बि रश वॾी आहे हर माण्हू निकिरे थो न सब्ज़ी बि वठे थो खीर बि वठे थो भाॼी गोश्त अटो डेली बेस ते वठे थो न इहो ग़लति आहे डेली बेस ते बाबा तव्हां 5 ॾींहंनि जी भाॼी वठी अचो सीधो सामान वठी अचो न निकिरो त रेशो घटिजी वेंदो ठीकु आहे त घटि में घटि माण्हू पंहिंजे फ़ाइदे लाइ अलाए छो प्लैनिंग कोन था कनि सोचीनि कोन था त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे एहतियात करणु खपे उन्हनि खे घर में वेहणु खपे तव्हां छा चवंदा अच्छा मां जेको नोट कयो आहे मूंखे अंदाज़ो न हो त कोई ईअं थी सघे थो पर मां जेको पंहिंजो जेका ऑब्ज़र्वेशन कई आहे या कीअं ऐं जिते मुंहिंजी रहाइश आहे ऐं उतां खां मां बैल्कनी में जॾहिं मां ॾिसां थो उहो मेन रोड आहे ऐं कासिमाबाद ईअं सम्झो सिंध जी दिलि आहे हिते तव्हांखे हर कम्यूनिटी जा माण्हू हर इलाइक़े जा माण्हू त मूंखे अंदाज़ो न हो त कोई अहिड़ो कंट्रोल थी वेंदो हुयो ऐं ईअं माण्हू असांजा घर में वेही रहंदा जनरली मां जेको ऑब्ज़र्व कयो आहे त माना वॾो फ़र्क़ु पियो आहे जीअं ईसाणी साहिबु चवनि था त सुबुह जो हींअर 8 बजे शॉप ओपन थी था वञनि भई तव्हांखे जेका बि शइ आहे तव्हांखे सुबुह जे टाइम ते हींअर साईं असां डिस्कस कंदासीं 5 थियनि था पुलिस जेके आहे उहा सायरन वॼाइणु शुरू करे थी हर को पंहिंजनि इलाइक़नि में शॉप बंदि थी था वञनि पिया पोइ को बि शॉप न आहे सवाइ जेका मेडिकल स्टोर ऐं कुझु का एमरजेंसी आहे त बाक़ी न त मीडिया पर्सन्स खे जेको अलो आहे हेल्थ डिपार्टमेंट खे अलो आहे ऐं सिक्योरिटी डिपार्टमेंट्स खे अलो आहे त तव्हां कॉल वठी वठां पोइ कंटिन्यू था कयूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम
जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? हाँ सलमान तो गला मीरपुर खां। सलमान तव्हांखे भलीकार सुबुह में प्रोग्राम ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? प्रोग्राम जी जॾहिं तारीफ़ कयो ओतिरी घटि आहे। वाह वाह, ॿियो नाश्तो वाश्तो कयो आहे ऐं घरनि ताईं महदूद आहियो? ॿाहिरि खेॾण त कोन था वञो? हाँ ॿाहिरि खेॾण त नथा वञो? घर खां ॿाहिरि त नथा वञो तव्हां? न घर खां ॿाहिरि नथा वञूं, बाक़ी असां घर में स्कूल त शाम जो खुलियो पियूं आहिनि, ओहो स्कूल खुलियल आहिनि? पर असां नथा वञूं। सही सही, स्कूल शाम वारा स्कूल, ये जेके ट्यूशन सेंटर? सही, हाँ ये खान की स्कूल खुलियो पियूं आहिनि। अच्छा पोइ सही आहे न, थोरो घणो माण्हू पढ़े बि त सही न। पोइ भला हिनखे कोई मना नथो करे त हे तव्हांजो कोई चङो? हाणे छा ॿुधाईंदो, कलाम ॿुधाईंदव? हाँ ॿुधायो। ओह बंदि थी वियो। थैंक यू सो मच। ही शाम जो जेको ट्यूशन सेंटर्स आहिनि उन्हनि लाइ चवे पियो त खुलियल आहिनि। उनखे मना थियल आहे, सभिनी खे मना थियल आहे। सभिनि खे मना थियल आहे। इलाइक़नि में पंहिंजनि घरनि में लेकिन उते बि 3-4 ॿार जेके आहिनि न कंटिन्यू गॾु वेही करे त पढ़ंदा आहिनि, इहा ई त ना सम्झी आहिनि। कोई अलॻि अलॻि घरनि खां ॿार अचे थो। इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणो आहे। जेकॾहिं हिन वक़्तु असांजे टीवी कैमरा जे ज़रिए या माइक जे ज़रिए कंहिं ते बि इहा ॻाल्हि पहुचे थी त इहो वाकई न हुन ॿार जी जेके ॻाल्हि यकीनन जेके हुन टीचर ॿुधी वरिती हूंदी त मॉर्निंग ॾिसो ॿार सची ॻाल्हाईंदा आहिनि, मॉर्निंग शो में अची वञे था कंप्लेन कई आहे। पेरेंट्स में हूंदा त यार तंग पैदा कनि तंग यार ठीकु आहे शाम जे टाइम ते भला ॿार इंगेज आहे, पर इहा ग़लति आहे। मुनासिब न आहे। ऐं हिन वक़्तु प्रोटोकॉल्स खे जो का न फॉलो करणो आहे। फॉलो करणो आहे। ॾिसो उन ते ॿिए घर जा ॿार वरी टे घर अच्छा जा ॿियो ॿार। तेरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॻाल्हि कंदो हलां, जेको ॿी हिकिड़ी ॻाल्हि मूं नोट कई आहे हिन वक़्तु जेको इहे असां पाण मराकवे में जेके वेठा आहियूं, पूरी दुनिया मराकवे में थी वई आहे, त तव्हां सां जूं घणियूं जेके शयूं आहिनि उहे सोचण ते थी आहे। न त हूअं त हर भरू बि असां बिज़ी आहियासीं न, त उहो हर भरू बिज़ी, जेकॾहिं केरु चए थो बिज़ी आहे त माना को न को ड्रामो करे थो। बहरहाल सो हर भरू असां बिज़ी आहियासीं। सो इन में जेकर ईअं कजे त जेके बि फ़क़ीर आहिनि, जेके डेली जे हिसाब सां पाण तव्हां असांखे मिलंदा, इन्हनि जी का रजिस्ट्रेशन हुजे त वाकई उहो माण्हू इहा ॾाढी ज़बरदस्त पॉइंट वारी ॻाल्हि आहे। इनखे ख़ैरात ॾेई सघिजे थी। इहो वाकई आहे। कॉल वठां त इन ते हेलो अस्सलाम वालेकुम, कॉल ड्रॉप थी वई जी। वाकई उन सां इहो थिए पियो जेकर हींअर असां ॿाहिरि निकिरूं था के सौदे सामान वठण जे लाइ या कंहिंखे ॾियणो आहे का शइ वठण लाइ, त इहो मूंसां हिकिड़ो ॾाढो अजीब क़िस्म जो इहो हींअर थियो मसइलो जेको त हिकिड़ी शयूं तव्हां मां ऐं मुंहिंजी वाइफ असां वठी निकितासीं त पोइ ख़बर नथी पए थी कंहिंखे ॾिजे ऐं हीअ केरु केतिरो ज़रूरतमंद आहे। पर जेकॾहिं केरु रजिस्टर्ड हूंदो त उहो वधीक बहितर आहे। उन वटि सर्टिफिकेट हुजे पंहिंजो फोटो स्टेट या प्लास्टिक कोडिंग थियल हुजे, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट उन वटि रजिस्टर थियल हुजे त हा हीअ इन जे लाइक़ु आहे, तव्हां हिनखे ॾेई सघो था। उन मूं जान छुटी वेंदी। हिकिड़ी फैमिली आहे, उन जा 10 भाती या नंढड़ा ॿारनि खां वठी, ॾिसो न इहो लेबर लॉ में कीअं आहे, नंढड़े ॿार खां वठी तव्हां हुनखे महिनत मुशक़त नथा करायो, कंटिन्यूसली तव्हां ॾिसो हींअर तव्हांखे ॿार नंढा मिलंदा, चाइल्ड लेबर नज़र अचे। ॾिसो कीअं थो सिलसिलो हले पियो, कंट्रोल लाज़मी आहे। हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हिन सॼी सिचुएशन में हिकिड़ी नज़र बि अची वई आहे त हर कंहिंखे केतिरो अहसासु रखे थो ऐं हर कंहिंजी मदद करण लाइ बि माण्हू अॻु में आहिनि। मूं अक्सर पाण पर्सनली बि ॾिठो आहे त काफ़ी माण्हू जेको आहे हिन वक़्तु अहिड़ा जेके आहिनि ज़रूरतमंद आहिनि, जीअं तव्हां पंहिंजी बि ॻाल्हि ॾिसो कनि पिया हेल्प कनि पिया, तमामु घणी हेल्प थी आहे, घणी हेल्प थी आहे, हिकिड़ो पर्सनल हेल्प थी आहे, इलाही हेल्प थी आहे जेको माण्हू ॿुधाइनि बि कोन। ऐं सम्झां थो त इहा ई आहे न जंहिं कुझु इंसानियत खे मोह ॾिनो आहे, बचायो आहे। सरकारी तौर ते त अञा त रुॻो मतिलबु कोशिशूं ऐलान पंहिंजी जाइ ते थिया आहिनि, ॾिसूं सिलसिलो, पर माण्हुनि हिक ॿिए जी मदद कई आहे। ऐं अञा बि जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि पाकिस्तान जा, उन्हनि खे जेका ज़कात ॾियणी आहे रमज़ान शरीफ़ में, ही मौक़ो सुठो आहे, बिस्मिल्लाह कनि, उहे ज़कात जा पैसा राशन वठी ॾेई छॾनि। ठीकु आहे, मिसाल रमज़ान शरीफ़ में पाकिस्तान मां लखे माण्हू उमिरि ते वेंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू 4-5 लख रुपया सां ख़र्च करे वञे, हिन दफ़े कोन पियो वञे, इजाज़तूं ई कोन्हे। ठीकु आहे, इजाज़तूं ई कोन्हे, उहे पैसा आहिनि जेके तव्हां उमिरि लाइ रखिया हुआ रमज़ान शरीफ़ में वञी उमिरो कंदासीं। ठीकु आहे, उहे तव्हां राशन ते ख़र्च करे पाड़े वारे खे ॾेई छॾियो। हिन साल हज जा पैसा, ही हज कमाइण जो वक़्तु अची वियो आहे न, हज जो सवाबु, उमिरि जो सवाब जो त वक़्तु अची वियो आहे न। ऐं हींअर माण्हू कुझु बि न कनि, उहो राशन वठी छपर में ख़ामोशी में
ग़रीब मिस्किन खे ॾेई इहा छॾे ॻाल्हि सही आहे त माना छपर हिते जो हिते हज बि हिते जो सवाब हिते बि। उमिरो सभु शइ हिते सभु कुझु ऐं ईंदड़ जेको माण्हू चवंदो आहे न आलम बरज़ख में असांखे वञिणो आहे न वापसी करणी आहे न उते उते लाइ सभु कुझु त हिते आहे वाकई अलाह सभु कुझु मौक़ो हिते ॾिनो असां असांखे। कयूं ऐं अहिड़े मौक़े ते कयूं त अलाह साईं एॾो करीम आहे हुनजा सभु दर अहिड़ा ई दर पा- वाकई वाकई असां हिकु नंढी नेकी ते ई असांखे एतिरो अजर मिलंदो ख़ासि त इहा- हीअ इहा- वाकई इहा ई हज त- उमिरि इहा करण ई जो त नसीब इंसानियत अची आहे वियो नी। आहे। ऐं अच्छा ॿियो हिकिड़ो ब्रेक वठां जी पोइ हाँ, break कंटिन्यू था वठियो, कयूं बिल्कुलु। हाणे हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हुन सां गॾु न्यूज़ ब्रेक जो कारण न वञिजो असां गॾु रहिजो।